सोट वारनि खे गिरफ़्तार करे नहीं त इन क़ौम मां सुलह समझ जी आदत नथी निकिरे उन्हनि जो हिकु भाउ कुटिजे थो समझ कर ना त तू मुके चाहिंदो नहीं चापो लॻो आहे घर खाली पिया आहे कोई सी इहो सोच त असांजी केॾी बदला वकूफ़ पियो बणाई ओए मंसूर खान जो रुख कंदो जेकॾहिं मां तोखे न चाहियां नी कूंज खे मारींदो जेकर असांजी इजाज़त खां सवाइ तव्हां हिन दर खां ॿाहिरि कदम रखियो पिया हिते दी गुलाब ड्रामो एक जबरदस्त मोड़ ते अची चुको आहे दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी ॿुधाईंदा हलूं आख़िर हाणे छा थींदो दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में पहिरियों त मंसूर खान पंहिंजी माउ ऐं हैदर जे साम्हूं सॼी उहा ॻाल्हि रखंदो जंहिंजो जेको हुन सोचियो आहे मुस्तक़बिल में हुनखे छा करिणो आहे, हिन सुतल क़ौम खे कीअं जॻाइणो आहे। ॿियो दोस्तों इहो तव्हां ॿुधाईंदो हलां मंसूर खान पंहिंजी महबूबा कूंज सां मिलणु वेंदो, उन ते फ़ोन सां राब्तो कंदो फ़ोन ते ऐं उन खे हिकु बाग़ ते हू ॿुधाईंदी आहे, एड्रेस ॿुधाईंदी आहे फलाणी जॻह ते अच मिलंदासीं ऐं हू हुते पुॼी वेंदो आहे मुलाक़ात जे लाइ। ॿी तरफ़ सोटल वारनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त असांजा घर वारा सभु गिरफ़्तार थी विया आहिनि, हाणे घरु अकेलो आहे, दुश्मन कुझु बि करे सघे थो, पोइ हितां निकिरण जी कयूं। ऐं ॿई इहे सौट भाउ सलाह कंदा आहिनि ऐं निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं हितां निकिरण जे टाइम जेका गार्ड आहिनि मंसूर खान जा उन्हनि ते ई कब्ज़ो कंदा आहिनि, हथियार खसंदा आहिनि उन्हनि खां। ॿी तरफ़ उन टाइम वरी मंसूर खान महबूबा पंहिंजी सां मिलणु वियल हूंदो आहे कूंज सां, उते जेको आहे उनजी वॾी प्यार भरियूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि। उनजी महबूबा चवंदी आहे तूं मूंसां अच्छा छड़ो माना प्यार न कंदो आहीं, छड़ो मतिलबु हिकिड़ी मूंखे ईअं मतिलबु घुमाई थो, अहिड़ियूं मतिलबु फेक तुंहिंजो मोहबत आहे मूंसां। हू चवंदो आहे न चरी मां तोसां सची मोहबत कंदो आहियां, तॾहिं रिस्क खणी त मां तोसां मिलणु ईंदो आहियां, मां तुंहिंजे करे ॿ टे चकर गोलियूं खाधियूं आहिनि। ऐं ॿी तरफ़ उनजा घर वारा जेको आहे कूंज आहे इहा डिस्कस कंदा, उनजो पीउ चवंदो तूं छो ॾिनो, उनजी माउ खे चवंदो मोकल छो ॾिनई, छो घुमणु वई। उहो चवंदी छोकिरी क़ैद थी वई घर में जे करे ॿाहिरि वई आहे त पोइ छा थी पियो। उते वरी ठारो ॾिसी वठंदो आहे त कूंज पीछो कंदो आहे, पुॼी वेंदो आहे त हू मंसूर खान सां गॾु बीठी हूंदी आहे। पोइ मंसूर खान सां हुनजी जेको आहे हाथापाई बि थींदी आहे, मंसूर खान ॾाढो ठारे खे कुटको बि ॾींदो आहे उते। उनजी भेण चवंदी आहे छॾे ॾे न त कमु ख़राबु थी वेंदो। ठारो अची ॿुधाईंदो आहे सिधो राज़न खे ऐं राज़न खे चवंदो आहे त उहो हुते कूंज हुन सां मिले पई। ऐं ॿी तरफ़ जेको आहे गार्डन जो जेको आहे दोस्तो कब्ज़ो करे सोटल वारा निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि। हुते मंसूर खान जी माउ अची वेंदी आहे, उहा चवंदी आहे हिते ख़बरदार हितां तव्हां नथा निकिरी सघो, जे तव्हां हितां वियो त पोइ वापसि जा रस्ता तव्हांजे लाइ बंदि आहिनि ऐं हिते तव्हां अची बि नथा सघो। होॾां राज़न वारा जेको आहे दोस्तो उहे कोशिशि कंदा आहिनि त मंसूर खान खे चोरी मारियूं, सरेआम बदनामी थींदी।